नाज़रीन असां कंदकोट जी ख़बर शामिल कंदा हलूं। कंदकोट प्रेस क्लब में कश्मीर एट कंदकोट यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे तरफ़ां सहाफ़ी कन्वेंशन कयो वियो, जंहिंमें PFUG जे मरकज़ी अॻुवान लाला असद खान पठान, SUG सदर सलीम सोतो, नवीद खड़ो, काशिफ फलपोटो समेत ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि मां वॾी तादाद में सहाफ़ियुनि शिरकत कई। उन्हीअ मौक़े ते ख़िताब कंदे लाला असद पठान चयो त पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे आज़ादी सहाफ़त में वॾी जदोजहद रही आहे। हाणे बि मीडिया ते पाबंदी मीडिया वर्करनि जो रोज़गार खसियो पियो वञे। जेसिताईं मुल्क अंदरि मीडिया आज़ाद न थींदी, अदलिया खे पंहिंजो कमु करणु न ॾिनो वेंदो, तरक़ी न करे सघंदो। सहाफ़ियुनि जो माफ़ियनि सां मुक़ाबिलो आहे, हुकूमत में वेठल वज़ीरनि, सरदारनि, वॾेरनि सां मुक़ाबिलो आहे। इनशाअल्लाह सहाफ़त जी आज़ादी वठी रहंदासीं। को बि सहाफ़ी पाण खे कमज़ोर ऐं अकेलो न सम्झे। इमरान ख़ान हुकूमत में अचण खां पहिरियां जेका वाइदा कया मीडिया जी आज़ादी लाइ, उन्हीअ ते अमल बदिरां मीडिया ते सेंसरशिप लॻाइण जी कोशिश कई। नियाज़ी हुकूमत जा ॾींहं पूरा थी चुका आहिनि। PFUG जे कोयटा खां निकिरंदा लॉन्ग मार्च जो काफ़िलो जॾहिं सिंध धरती ते पहुचंदो त कलम जा मज़दूर सिंधी रीतनि रस्मनि तहत शानदार इस्तक़बाल करे इस्लामाबाद तरफ़ रवाना थींदासीं, जंहिं जूं तयारियूं कयूं आहिनि। सलीम सोतो, दलीप कुमार, ठाकुर अली हसन मलक, लियाकत अली खोसो, हफ़ीज़ुल्लाह मलिक, जमालदीन ओगाई, सैफुल्लाह बिजराणी, उम्मीद सचदेव, शरीफ जामड़ो, नियाज़ भुट्टो, पीपल्स पार्टी अॻुवान डॉक्टर मेहरचंद, पीपल्स पार्टी लेडीज़ विंग ज़िला सदर शबाना मलिक ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त आज़ादी सहाफ़त लाइ पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे मार्च में भरपूर शिरकत कंदासीं। आज़ाद सहाफ़त जे जदोजहद में तमाम सियासी, समाजी वकील बिरादरी किरदार अदा कनि। कन्वेंशन में हज़ूर बख्श मंगी, नारायण नाज़, दर्शन लाल करेवाल, ठार चंद, शाहिद नसीराणी, अली रज़ा सरकी, रशीद टांवरी, दर्शन लाल, अहमद मुगल, यासीन ओगाई, ग़ुलाम मुस्तफ़ा, ग़ुलाम रसूल मीरानी, गालिब बलोच, सलीम मीरानी, हाफ़िज़ इमरान, आगा कलीमुल्लाह खिलजी, खादिम हुसैन गोलो, संतोष अग्रवाल, फ़खर बलोच, मीर अली अकबर बंगवार, लतीफ़ मीराली समेत कश्मीर, गोडू, बख्शापुर, बडाणी, तंगानी, करमपुर, गौसपुर मां सहाफ़ी बरादरी शिरकत कई।